लगे तो हिन डोन किरे के जेता अज पहिरियों शिकार ऐं तू मुंहिंजो दोस्त ऐं ईअं सम्झ शहीद थी वेंदे ऐं सेवाणी चवंदा त हे रमू खे डोन कीअं शहीद करे वियो। रमो रमो आव्यो रमो 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 आव्यो रमो। चांहि पी ॾाढो मज़ो आयो यार। वाह जी रमू चांहि पीआरी थी क़ुरान यादि कंदमि। सही ॿुधा चांहि भली हुई न मत न मञी। अरे रोए घणा जा पैसा? 120 रुपया। रमू तकड़ न कर डोन पैसा पाणी ॾींदो। न बाबा न डोन तू मुंहिंजो महिमान ई पैसा भरण तोखे कोन ॾींदसि। पैसा मां पंहिंजो पाण भरींदसि। अब हलिया पैसा दी। न न रमू पा तकड़ न कर पैसा मां तोखे पाण ॾींदमि। अरे ते भी तकड़ न कजां तूं। खबर ना है केड़ा केड़ा किरे कचे पिया घाटे में लगान पैसा मां भरींदमि। बाकी रमू तुझे लाइ चां चई सुनो भला हकल करी न करा। हवाले चा करिया रमू मूंखे लॻे थो डोन खे हाणे तो तंग कयो आहे। पैसा मां भरींदमि घणो तंग न कर। अरे डोन छो जी खुटीअ खयो अथई कसम सां मां चवां थो इहो ॼुडनि मां वठी मां फेराईंदो मई सॼे शहर में गेलींदो मई। छा थो चई डोन जे वारनि खे पकड़ींदे डोन जो फैशन ख़राब कंदे ऐं वरी डोन खे धमकी क्रेक के लॻे थो हिन डोन किरे के जेता अॼु पहिरियों शिकार ऐं तू मुंहिंजो दोस्त ऐं ईअं सम्झ शहीद थी वेंदे ऐं सेवाणी चवंदा त हे रमू खे डोन कीअं शहीद करे वियो। रमुअ खे शहीद कंदे तूं? हाँ रमुअ खे तुंहिंजी एतिरी मजाल डोन खे चांहि पीआरे तूं को पतो भञी। तू तो गया बेटे। एकड़ो रमू दादा बियो डोन इन होटल रे ईंदो बाबा न पाण हिक बे कोपा या वठ वठा लगी पे हलो तो के ॻाल्हि सम्झ में छो नथी अचे? पैसा मां भरींदसि। तंग कयो अथई पैसा मां भरींदमि उस्ताद पैसा मां ॾींदोमांइ। तौबा महिरबानी कयो नुक़सान न कयो। मूं गरीब पैसा तव्हां नथा खपनि मूंखे तव्हां वञी था सघो। हल भला पैसा तूं ई भर पर डोन जो फैशन न वञाए। पैसा तूं ई भर हथ कट वारनि मां। सही ॿुधा? हा सही ॿुधायो थो मां। हा ठीकु आहे बस भर। एॾी बेइज़ती करे भागो।